साहिल न्यूज़ से खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल करियों था। गोठ चितोवाण सोलंकी वासी मिस्त्री उमरदीन कमरुद्दीन नूर मोहम्मद जो भाउ मोहम्मदीन सोलंकी कराची में गुते फैक्ट्री के मशीन में विचड़ी फोत थी वियो। वधीक असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है कोटड़ी मोहम्मद कबीर का रिपोर्टर मोला बख्श थेबो। जी मोला बख्श, छा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी माया मोला बख्श जी त मां तव्हांखे तफ़सील ॾींदो हलां त कोटड़ी कबीर भरिसां ॻोठ चितोवाण सोलंकी जो रहवासी मिस्त्री उमर सोलंकी नूर मोहम्मद सोलंकी ऐं कमरदीन सोलंकी जो भाउ मोहम्मदीन सोलंकी कराची जे गते फैक्ट्रीअ जे मशीन में वचड़ी फोत थी वियो आहे। हीउ हिकु वॾो दर्दनाक वाक़ियो थियो आहे। नौजवान गते फैक्ट्री जे मशीनुनि में अंदरि अची करे उते पुर्जा पुर्जा थी फोत थी वियो आहे। संदन मयत ओचितो ॻोठ पहुचण ते कोहराम मची वियो आहे। घर में मातम बर्पा थी वियो आहे। जी वॾी महिरबानी अमां जी मोला बख्श थेबो तफ़सील ॾियण लाइ।